हिक ॾाची ऐं उनजो पुट हिक जॻह ते वेठा हुआ। अचानक उन नंढे ऊठ माउ खे चयो, छा मां तव्हां खां कुझु सुवाल पुछी थो सघां? त माउ चयुसि, जी हा, छो न, छा तोखे का शइ परेशान करे रही आहे? उन नंढे ऊठ चयुसि त ऊठनि खे कुॿ छो हूंदा आहिनि? त उनखे माउ चयुसि त असां बयाबानी जानवर आहियूं, असांखे को बि ज़रूरत पाणी रखण लाइ पवंदी आहे ऐं असां ॼाणूं था त असां पाणी बिना ज़िंदा नथा रही सघूं। वरी उन नंढे ऊठ सुवालु पुछियो त असांजी टंगूं डिघियूं ऐं पेर गोल छो आहिनि? त उन ते माउ चयुसि त पुट, उहे बयाबान में हलण लाइ मददगार आहिनि ऐं तोखे ख़बर आहे, उन जंग जी मदद सां असां बयाबान में चङी तरह घुमी था सघूं ॿियनि जानवरनि जी भेट में। त उन नंढे ऊठ चयुसि त अच्छा, त पोइ असांजूं पिंबड़ियूं वॾियूं छो आहिनि? त उन ते माउ ख़ुशि थी चयुसि त पुट, उहे वॾा पिंबड़ हिकु परदे जीअं कमु कंदा आहिनि ऐं असांजी मदद कंदा आहिनि ऐं असांजी अखियुनि खे बचाईंदा आहिनि वारी ऐं तेज़ हवा खां। त उन नंढे ऊठ कुझु सोचण बाद चयो, अच्छा, असांजा कोॿ पाणी जमा करण लाइ आहिनि जॾहिं असां रेगिस्तान में हूंदा आहियूं ऐं असांजूं जंगूं रेगिस्तान में हलण लाइ आहिनि ऐं ही पिंबड़ असांजी अखियुनि खे वारी खां बचाईंदियूं आहिनि। त पोइ असां चिड़ियाघर में छा था कयूं? इन कहाणी मां असांखे इहा सिख्या मिली त हुनुर, ॼाण, क़ाबिलियत ऐं तजुर्बा उन वक़्तु ई कम जा हूंदा आहिनि जेकॾहिं असां सही जॻह ते हूंदासीं।